दुनिया AI ते पहुची वई। डेड ब्रेन खे टेक्नोलॉजी जे ज़रिए रीफंक्शनेबल बनाइण ते पहुची वई। 5G नेटवर्क ते पहुची वई ऐं असां पाकिस्तानी अञा इन सॼे सर्कल में हाणे ख़बर नथी पवे त गड़बड़ कई कीअं आहे। कोई कसूरवार जेको आहे फ्रेंचाइज़ वारनि खे थो ठहराए, कोई PTA खे, कोई गवर्नमेंट खे, त कोई वरी फायरवॉल खे। हाणे ख़बर नथी पवे त इन दाल में असुल कारो आहे केरु। त सर इहो फायरवॉल छा आहे? चयो हुयो मैं स्कूल वञ 2-3 अखर पढ़ी प। फायरवॉल जी बि ख़बर न अथव। मूंखे पाण खे ख़बर न आई छा आहे। ख़ैर बसि एतिरो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फायरवॉल हिकिड़ी अहिड़ी भित आहे जंहिंजे परी साइड बाहि लॻल आहे ऐं विच में इहा भित ॾिनी वई आहे जीअं असां आवाम खे ख़बर न पवे त परी साइड कहिड़ी बाहि लॻल आहे। ॿिया नेटवर्क त पंहिंजी जाइ ते, पर यार हीउ जेको नओं नेटवर्क आयो आहे न ओनिक, इन ते मूंखे तरस थो अचे। वीचारो सही सां ॼाओ बि न हुयो ऐं पाकिस्तान में इंटरनेट सर्विस बंदि थियण सां सभ खां वधीक जेको नुक़सानु थियो आहे उहो न कंहिं फ्रीलांसर खे थियो आहे, न गवर्नमेंट खे थियो आहे ऐं न ई ॿियो कंहिं इंटरनेट डिपेंडेंट इदारे खे थियो आहे। पर सभ खां वॾे में वॾो नुक़सानु जेको थियो आहे उहो यूनिवर्सिटीअ जे आशिक़नि खे थियो आहे। न जानूअ जी तस्वीर था ॾिसी सघनि ऐं न जानूअ जो आवाज़ था ॿुधी सघनि। अफ़सोस। अड़े छोकिरो, इहा आचर ते वॉइस मोकिलियो आहे, अॼु छंछरु आहे, अञा वॉइस वियो ई न आहे। सर VPN डाउनलोड कयो न, उन ते हर शइ हलंदव। हर शइ हलंदी? हा सर, हर शइ। हा वारो करे इहो त डाउनलोड करे दे। ख़ैर हिकु ॿी ॻाल्हि मां तव्हांखे नेटवर्कनि जी ॿुधाईंदो हलां जंहिंखे ॿुधी तव्हां ख़ैर मां पाण बीठो हुयुमि। वीडियो ॾिसण दौरान जॾहिं इंटरनेट ईअं भी वेंदी आहे न त दिलि चवंदी आहे त जेके बि फ्रेंचाइज़ ओनर आहिनि उन्हनि खे उन्हनि जी लॻायल टावरनि जी चोटीअ ते वञी विया हुजे। यार सलाम हुयो मुंहिंजो पोएं दौर जे माण्हुनि तुर्गुत दोआन बमसी जहिड़नि खे जन इंटरनेट छा बल्कि मोबाइल खां बग़ैर पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे छॾियनि, इश्क बि कयनि, शादियूं बि कयनि, ॿार बि ॼणनि। ऐं अॼु जे नौजवान खे रुॻो हिकु ॾींहुं मोबाइल न ॾियो, ॿिए ॾींहं ते पोटीअ जो कलर ब्लैक न थी वञेसि न त मूंखे चइजो। ऐं ही नेटवर्क वारा पंहिंजी एड्स ते एॾा त पैसा ख़र्च कंदा आहिनि जो हाणे हुननि जे अकाउंट में सिर्फ़ु पाकिस्तान पयूं आहिनि। दो नेटवर्क एक आवाज़, दो नेटवर्क नो आवाज़। यार टेलीनॉर, ज़ोंग, जैज़ ऐं यूफोन, तव्हांखे मां हिकिड़ी फ्री फंड जी एडवाइस थो ॾियां त तव्हां जेको आहे पंहिंजी फ्रेंचाइज़ जो नालो हाणे चेंज कयो। टेलीनॉर, तूं पंहिंजो नालो चेंज करे फेलेनॉर रख, छो त तूं सही इंटरनेट सर्विस ॾियण में फेल थी चुकी आहे। ऐं इहा ॻाल्हि सिर्फ़ु मां ई नथो कयां, तुंहिंजा जेके पहिरियां फ्रेंचाइज़ ओनर हुया उहे बि तोखे छॾे हलिया विया हुया, पर तूं अलाए छो अञा पाकिस्तान खे छॾी नथी। किथे तुंहिंजा ॿार लंडन में त नथा पढ़नि न। ऐं ज़ोंग, तूं पंहिंजो नालो चेंज करे ढोंग रख, ढोंग, छो त तो जेको ढोंग कयो न त मां पाकिस्तान में 5G नेटवर्क आणींदमि, उहो ढोंग तुंहिंजो एक्सपोज थी वियो आहे। 5G जी ते सुठा लफ़्ज़ चवंदा, पर छा कयां, कॉपीराइट अची वेंदो। आतिफ असलम, तव्हांजा गाना मां ॾाढा शौक़ सां ॿुधंदो हुयुमि। जॾहिं खां तव्हां ज़ोंग जी एड कई आहे न, हाणे मुमताज़ मुलाई जो ॿुधंदो आहियां। ऐं यूफोन, तव्हां पंहिंजो नालो चेंज करे गू फोन रखो, छो त सर हा कुझु पंहिंजा उसूल आहिनि। बुज़ुर्गनि ऐं ज़ईफ़नि खे रोस्ट न आया कंदो मां, बची वई। ऐं जेसि तव्हां पंहिंजो नालो न तव्हां जेको आहे कंहिं वॾे नाले में टुबी हणी पंहिंजा जेके पाप धो, छो त जेको ज़ुल्म तव्हां ग़रीब आवाम सां कयो आहे न, हेॾा पैकेज महांगा करे जेको हुननि खे लुटियो आहे न, त तव्हां वञी कंहिं नाले में पंहिंजा पाप धो ऐं बचो वञी क़यामत जे ॾींहं खां। सभु थी विया, को बचो त न। सर ओनिक रहिजी वियो। अड़े ओनिक अञा फीडर ते आहे, थोरो एडल्ट त थिए। यार नेटवर्क्स, माज़रत थो कयां, कमु आहे मुंहिंजो एंटरटेनमेंट, छा कयां मां ई न कजो। सॼो ॾींहुं भले तव्हां इंटरनेट सर्विस बंदि रखो, बसि सुबुह जो सिर्फ़ु कलाक खनि हलाईंदा कयो त मां जेको आहे पंहिंजो यूट्यूब वीडियो जेको आहे उहो अपलोड करे वठां, प्लीज़। हा सर मुबारक हुजेव, तव्हांजी दुबई जी वीज़ा लॻी वई। हा सची? हलो अड़े हलो, नेटवर्क बंदि कंदा, बंदि कीअं हलाए, मूंखे को फ़र्क़ु ई नथो पए। हा हलो, शाहजहान था ॻाल्हायो? हा शाहजहान थो ॻाल्हायां। केरु थो ॻाल्हाईं तूं? SP साहब पियो ॻाल्हायां, सिंध पुलिस। SP साहब? जी सर। तव्हां ते केस थियो आहे बाबा? सर मूं ते केस कंहिं करायो सर? नाला आहिनि आतिफ असलम, शाहिद आफरीदी, बाबर आज़म। सर मां हिननि खे छा कयो? हू चवनि था त तूं असांजी रोज़ीअ ते लत थो ॾीं, सुभाणे ते पेश थी जाएं, न त गाॾियूं मोकिलींदोमांइ। रोज़ीअ ते लत? सर चयो हुयो मां TV एड्स जे बारे में न ॻाल्हायो। न ग़लति आहे, इहो ग़लति आहे, तो कयो आहे, ग़लति कयो तो, पहिरियों ॿुधायां न, हाणे पोइ
तूं बि हल न गॾु, तूं बि हल न, गॾु हल न।